नाज़रीन, कारसा साने जे शहीदनि जी 15वीं वरसी जे मौक़े ते शहीदनि जी यादगार ते गुल रखी फाते करे भेटा पेश कई वञे पई। कारसा साने जे शहीदनि जी यादगार ते मौजूद धरती टीवी न्यूज़ कराची जे रिपोर्टर शब्बीर लाशारी पीपुल्स पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। वरसी के मौके ते अज खेन भेटा पेश कई पी वजे। असां इन वक्त कारसाज शहीदन के यादगार ते मौजूद आहियूं, जिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा सूबाई वज़ीर सीनियर अगवान ऐं कारकुन कारसाज साने जे शहीदन के यादगार ते पहुची उन्हनि खे जेको आहे गुलन जी भेटा जेका आहे उहा पेश कई पई वञे ऐं सुर्ख सलाम पेश कई पई वञे। अचो त हिते मौजूद जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अगवान ऐं कारकुननि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु 15 सालनि खां पोइ बि असांजे साम्हूं 18 अक्टूबर 2007 वारी सॼी जेका फिल्म आहे उहा ईअं हलंदी आहे जीअं लॻे थो त शायदि कलो की ॻाल्हि आहे। असां पाण ते मौजूदु हुआसीं सॼे इस्तक़बाल में बीबी जे, ऐं हिकिड़ो वॾो सेलिब्रेशन्स हुयूं ऐं ओचितो इहे ॿ ब्लास्ट थीनि था। उनखां पोइ वरी असांजा 150 खां वधीक कारकुन शहीद थिया, 500 खां वधीक ज़ख़्मी थिया। असां हर साल हिन शहीदनि खे यादि करण जे लाइ हिकिड़ो वॾो जलसो कंदा आहियूं। पार्टी लीडरशिप उन जलसे में ईंदी आहे, पर हिन साल बारिश ऐं जेके ॿोॾ आई आहे उनजे मुतासिरीन सां इज़हारी यकजहती जे लाइ हिन जलसो असां न कयो, पर क़ुरान ख़ानी जा प्रोग्राम असां रखिया। अॼु सुबुह असां उन्हनि शहीदनि जी क़बरुनि ते वियासीं ऐं उते बि असां दुआ कई। असां अहसासु करणु था चाहियूं उन्हनि शहीदनि जी फैमिली खे, उन्हनि जे ॿारनि खे, त हुननि जे जेके शहीद आहिनि उन्हनि खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी विसारियो कोन्हे ऐं कॾहिं असां विसारींदासीं। असां उनखे जेसिं ताईं असांजी ज़िंदगी आहे असांजी लीडरशिप भी उन्हनि खे यादि थी रखे, असांजा वर्कर्स भी उन्हनि खे यादि था रखनि। 18 अक्टूबर को दिन मनाया जाता है, लेकिन हम उनको हर रोज़ याद करते हैं। ये सानिया ऐसा है कि किसी लम्हे किसी घड़ी भूल नहीं सकते, ना बुलाया जा सकता है। इसलिए भी नहीं बुलाया जा सकता क्योंकि हम उसकी तैयारियों में खुद शरीक थे। हम हमारे साथी हमारे कारकुन हम हर सड़क पे, पोल पे, बिल्डिंगों पे झंडे लगा रहे थे, शहर को सजा रहे थे। यहाँ आपने देखा है पूरे शारे फैसल पे कैंप लगे हुए थे, इस्तक़बाली कैंप लगे हुए थे, और कारकुन इतने खुश थे कि उनकी लीडर 8-9 साल की जलावतनी के बाद वो पाकिस्तान वापस आ रही थी। जेसि ताईं पाकिस्तान जी तारीख़ आहे न माण्हू शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे वेसारींदा, न ई शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे वेसारींदा। शहीदनि जी क़ुर्बानी जे करे ऐं वॾो अलमियो आहे त हिन मुल्क में जंहिं आइन ॾिनो, जंहिं एटमी ताक़त हिन खे ॾिनो, जंहिं मज़दूरनि खे आइनी तहफ़ुज़ ॾिनो, ही ज़ालिम माण्हुनि हिते जे जेके इस्तेसाली कुवतूं आहिनि उन्हनि उनखे तख़्ते दार ते चाढ़े छॾियो। वो कौमें हमेशा ज़िंदा रहती हैं जो अपने शहीदों को याद रखती हैं, और पाकिस्तान पीपल्स पार्टी की तो हिस्ट्री तमाम चीज़ें जो हैं वो शहदा से भरी हुई हैं, चाहे वो क़यादत हो, चाहे वो कारकुनान हो। तो तमाम लोग जो हैं इस दिन 15 साल गुजरने के बावजूद भी यहाँ आते हैं, अपने कब्रिस्तान जाते हैं शहदा की, उनकी फैमिली से मिलते हैं। वो याद रखना कि वो जो जिनको इस बेदर्दी से मार दिया गया, कि वो उनकी उसे बीबी की मोहब्बत में निकले थे, वो तमाम लोग पीपल्स पार्टी के कारकुन नहीं थे। ये 15 साल क्या, ये 1500 साल भी हमको याद रहेंगे। हम नहीं होंगे, हमारी आने वाली नस्लें याद रखेंगी कि इन लोगों ने इस मुल्क में जमहूरियत के लिए, इस मुल्क में दहशतगर्दी के ख़िलाफ़, जो आपको याद होगा बीबी की तकरीर पिंडी की, जब उन्होंने कहा था इन दहशतगर्दों से आप लड़ेंगे मैं लड़ूंगी, ये उसी लड़ाई का हिस्सा है। और अभी भी हम वो जंग लड़ रहे हैं, हम उस सोच की जंग लड़ रहे हैं कि इस मुल्क में दहशतगर्दी और इंतहा पसंदी नहीं होनी चाहिए। आज से 15 साल पहले ये दिन सुबह पाकिस्तान के अंदर ईद का दिन था, और रात के वक्त ये दिन दुनिया की तारीख का सियाद तरीन दिन बन गया। इस दिन मोहतरमा शहीद भुट्टो जब तशरीफ़ लाई इस मुल्क में बहुत ख़तरात के बावजूद, तो पूरा मुल्क इतना खुशी की, हर इंसान पे, चाहे पीपल्स पार्टी का वर्कर था या नहीं था, एक खुशी का समा था। लेकिन दुश्मनों को कहाँ खुशी बर्दाश्त होती है पाकिस्तानी अवाम की। नाज़रीन, तव्हां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻवाननि ऐं कारकुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त कारसाज साने जे शहीदनि जी जेका ॾिनल क़ुर्बानी आहे उहा अहिड़ी क़ुर्बानी आहे जंहिंखे तारीख़ कॾहिं बि विसारे नथी सघे। जंहिं वक़्तु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 9 साल जलावतनी काटे पंहिंजे वतन वापसि पहुती, त उन वक़्तु जॾहिं कारसाज वटि काफ़िलो पहुतो, त उन वक़्तु जेॾीमहिल हिक ॿिए पुठियां 2 धमाका थिया त कारकुन ऐं जियाला परे हटण ऐं पोइते हटण बजाए शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जंहिं ट्रक ते सवार उन ट्रक खे घेरो ठाहे बीह रहिया ऐं पंहिंजी जेका मोहतरम क़ाइद मोहतरम हुई उन जी हिफ़ाज़त लाइ उन्हनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे छॾियूं। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती टीवी न्यूज़, कराची।